सदायूं तो पान के मोमिन था उहे निशानियूं जिन जेके कुरान ॿुधायूं मोमिन गैर खन न डिजंदो आ मोमिन रब खां डिजंदो आ कहिड़ो ये आमर मथे कर शाहिदी इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत कुलूबुहुम मिठो कुरान वो कुरान तो के ॿुधाया तो जेको कबर थी कबर हा ये ज़मीन आहे के काल के जा पुत्र भाई ज्ञान सब हिते हे कपड़ा भी फाड़े पट ते फिटी करई पर जे कबर में पोइंदे मोए दोदे अमल चंगा हुंदई हे शाम करे दी बेबी हे न जे पुजण वा मलाक भी तो संभाई त मरे तो कुरान वारो कुरान कबर में सोनी सूरत में दो अचे मैयत के तो जे दुनिया हबीबी उठ तो मुंजा प्यारा चवे तू केरो कुरान जो तो मां तुझो दोस्त ये तो जे हसीन सां दोस्ती न रखी केरो नालो जाती कुरान चवंदो तुझो कसूर नाहे उते मूंखे पोतिन ऐं वर्कन में ॾिठुई मां उहो कुरान दुनिया निंड कली तूं रात जो मूंखे पढ़ंदे पढ़ियो थी कॾहिं कुरान रात जो न बबर में दो रखे जा कढा किले जनगीचीअ में कंहिंखे मारिया याद खुदा ॾाढो थी मदा जुंडन में नाथ पवई को छड़ाइण वारो न हूंदई निमरूद खे पकड़ी मंगड़े मशर को माराई कारून खे पकड़ी खजाने समेत गरक कई अबू जाल खे पकड़ी बिल नंढड़न ॿारन अंसारन जे को माराए बाह में पुॼाए तूं काथे मां छड़ वड़ाई तू खुदा दे मखलूक ते रहम कर त रहमान तो ते रहम कर इन जाए तू ढक तू जाए पर रब ढकई इनके तू माफ कर मां रब तोखे माफ कया आखिरत जी फिक्र जो आज ॿुधाए अब क्या मुझे माने की रब ॾेखारींदो हेरे ये 47 जे पलव जे ओट चवंदो हेतो में ऐब आहिनि चवंदो सही हा के तो फलाने पाने जा ऐब ढकिया अॼु मां तुंहिंजा ढके माफ़ी ॾेई जन्नत में थो मोकिलियां ऐं तूं जेको प्याली जान पीआराई होटल ते सॼे ॻोठ जी गिला सॼे ॻोठ जी गुला हे छा थो करे बाहि लॻे तुंहिंजे प्यालीअ खे अरे बोल भाजो गोश्त तो खाए तबाही करे छड़े पाण सां गिला करण वारे खे चओ यार मथो पंहिंजी गिला न कर छो तो पाण खे तबाही में विझ गिला करण वारो भी तौबा करे बे जो ॿुधण वारो गिला वारो भी भॼी बेज़ार थी वञे इहा ज़ुबान गालो गिला लाइ न मिलई ज़ुबान ॾिनी माए फ़क़्रहू मा तयस्सर मिनल कुरान क्या पढ़ा कुरान कुरान ताओ मस्किरी लाए बैतन लाए रुबान लाए दुहीर लाए कसीदन लाए के कुरान लाए जेके कुरान लाए बैत मथे नारे तकबीर शाने मुस्तफा शाने कुरान मारे जब
हिन लाए आयो आए कुरान लाए त मजूरी भी तो खे रब पाण दी कुरान जी मजूरी कार जी बजरे ज़मीन जा ना कुरान मजीद जी मजूरी जन हिन ते अमल कयो उहा रब वटि सोन जे मारन वारी जन्नत जाते मज़ा ई पर अॼु नथो सम्झे कॾहिं सम्झंदे फिरौन खे पकड़ियो दरिया में गोता खराई खुदा जी पकड़ ॾाढी ॾुखी थी इन बतिश रब्बिक लशदीद कुरान ॿुधाईंदो मां कुरान अल्लाह करो हे सॼो इलाइक़ो इन कुरान ॿुधण खां पोइ मोहत थींदा हुज़ूर जा पक्का आशिक़ बणिजी पेंदा इमामन अहल बैतन जा असहाबन जा जो गुलाम थी हयाती गुज़ारींदा तो मरदा वेंदा हिन जे जनाज़े में माण्हू तईंदा आसमान खां लही मलाए इहे कम करना सागे दरिया में हेर करना हज़रत मूसा जे लाइ रोड बनाई हिन जो लठ रस्ता सुभान अल्लाह जो लाइ ताक़त रब जी मौजूदो मूसा जो ताक़त कई अनल कुव्वत लिल्लाह जमीआ लौट में अल्लाह बरकत करे ते दो छॾता असां कुरान खे भी मथे करी बीठो अल्लाह हेरे करने लौट में शीर जा टे मण तोड़ थींदो अल्लाह अनल कुव्वत लिल्लाह जमीआ के तो सभी ताकत जो मालिक अल्लाह रब निमरूद बाहि बारी हजरत इब्राहिम लाए पर रब वो हो एडी ताकत वारो जो बाहि में बाग बनवाई के बनायो अल्लाह जो अल्लाह के मखलूक के इज़्ज़त जो होती मतलब जुंडन में हथ न पड़ो याद रात इन लाइ पैदा नथी त तूं मिस्कीन जो निंद्रा पिटाए मैं बकियूं कहूं काहीं न वठ रात इन लाइ नथी त तूं रोडन ते अची माण्हू मारे ज़ुल्म कर न हुज़ूर जहिड़ी हस्तीअ खे बि चई त अधु रात निंड करे त अधु रात जाग टे सां निंड करे त चोथी पती जाग सही छा कयो के कुरान पढ़ छा चई कुरान अॼु वसियत तो कई वञे 12 महीना अलाए केरु जीअरा अलाए केरु मर सुभाणे जी भी ख़बर न आहे मां मेर भी कयां थो अर्ज़ भी कयां थो हिन खां परे न वञ मित्र छॾे वञे माइट छॾे वञे अबो छॾे वञे ॿाहिरि छॾे वञे पाड़े वारा छॾे वञे जो सभु छॾी हिन खे न छॾी हिकु मज़ूरी कर क़ुरान जी ॿियो ग़ुलामी कर आमना जे लाल मस्किरियूं वाइज़न में मस्किरियूं टप्पा खिल्ला अरे बाहिर दावन जिनके बाहिर कीअं मोटाइजे अल्लाह ताला मोहम्मद अरबी के कुरान ॾिनो तूं पढ़ त इहे मां बाहि खां मोटाए जन्नत ॾे सुभान अल्लाह हुज़ूर खे छा ॾिनई ज़बान बंदि छा ॾिनई ॾाढो ॻाल्हि माखे छॾ हिन खां पुछो चवे तो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान करे तो सुभान अल्लाह थकल हो तो मां हथ कढा बरकत वारी ज़ात अल्लाह जी ये नाज़िल कयो आहे फुरक़ान खे पंहिंजे बाने जे मथां जो नबी बाना थींदा क्या थींदा मतलब अल्लाह जो नूर न बाना सुभानल्लज़ी
असरा पे अब्दी अब्द बाने के जेबो पर सारी दुनिया जा इंसान अरे कट्ठे कर नबी कट्ठे कर वली कट्ठे कर हे मथे ते कुरान असां जो मोहम्मद अन्या मथे अन्या मथे ॾाढो गलो सिद्धो थी सोच सां ये कुरान मन अजो के ॾींहं में तुंहिंजे लाइ जन्नत जो फैसलो या तू पाक गुज़ारता हुई अल्लाह जी ये पंहिंजे माने खे रात जे टाइम ते सयो और मथी आयत में चई तो बरकत वाली ज़ात हुई अल्लाह जी ये नाज़िल कयो आहे फुरक़ान खे पंहिंजे पाने जे मुठो पाने मथे ते कुरान आहे इंसान ज़ात जी इज़्ज़त मोहम्मद मुस्तफा जे करे दिया करे हां नबी इंसान में मौजूद है वो इंसान जो सरदार बनजी न जे आ तो असां के केर सुनाने अरे बच्चा मुस्तफा जे करे न तो तुझी मुझी ये सूरत कदो को विनी वली आ जेके कोन अदा करे न अबे जी सुनान न अम्मा जी सुनान न मस्जिद जी सुनान न कुरान जी सुनान करने वाले न मित्रन जी सुनान न काबे जी सुनान न गरीबन जी सुनान न दीन रे तुझो लाड़ो अल्लाह काथे जो पर हुजूर जो दुआ ये के अर्श के लोडे पे नबी दुआ पिया करे अल्लाह मुंजन जी सूरत न मटी जा अर्श वाले जे वो दुआ कबूल कई बेशक ॾाढो जो आखिरत तो समझाए कुछ समझ कुछ कर उम्र के गरीब नहीं जानी थी नंबर शराबी थी नंबर युवारी थी नंबर व्याजी थी नंबर मुशरिक थी नंबर मरे तो मुमिन थी मर तो रहवा थी मुमिन गैर को न जनो मुमिन हिकड़े रब को वलम यख्शा इल्लल्लाह करने जो सुहाग शाम जो साईं जो सजो बलगियो अञा खुटी पियो जमात अञा घणी छो एॾे छो माण्हू हाणे छो वधिया चओ कुरान छिकी थो मोमिन खे कुरान घर कीअं ॾींदो होटल ते कीअं ॾींदो ताक़त कीअं ॾींदो जंहिंमें ईमान हूंदो उनखे कुरान छिके ईंदो चवंदो उते वञा जिते रहमत वसे पर जे मां वेही मस्किरियूं क्या टपा जो मेरा मुला चढ़ियो आया हन माण्हू कुरान ॿुधण हा हुजूर जी तारीफ़ ॿुधण इमामनि जी तारीफ़ ॿुधण सहाबा जी तारीफ़ ॿुधण वलीअनि जी तारीफ़ ॿुधण त इहे सभु ॻाल्हियूं चओ को हिन कुरान करदा छो ॾिस बादल जे मोबाइल उगाड़ा फिल्म जो से आखिर रीली पार्टियों सवर कंबल पार्टियों अलाई गडी ने न थी अचे ये फिल्म उगाड़ा ॾिसंदे पर जे मरी वई त किनो थी मरते पर कुरान ॿुधंदे पढ़ंदे मौत आई रूप त समझे वलम यख्शा इल्लल्लाह हे तो दिलवारी दरियो चपन वारो आवाज मां वटि थी खंडे बुजुर्गन जा लफ्ज़ जुमला थोड़ा मुकाम फिर खुदा जो कसम हिकु कुल गिरो को मथे साईं वली अल्लाह शाह एरो बयान कयो जो आखिरत याद ॾियण वारी थी दिल में धोपी त बचंदा थी कीअं अंदर धोपंदो कुरान ला यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम लख जा बता मौलाना मुनीर अहमद साहब मिस्कीन माण्हू गरीब ॿार हे कुरान जो जलसो शामियानो करे
अरे अमीर हमदान शासन में पर तुझो सभे दुनिया जो मजलिसा हिक भर हे कुरान जी मजलिसा अना मथे हे प्रोग्राम सिंगारे ये जमात जो कखन दे विच आ हेरे तक इन कुरान के बुधी अमल कर हे कुरान उते वही पुजाइन जे जन्नत में बिस्तर दी पट जा देखा नहीं वे तूल वे आना तो उते वजा कर उते कदे ते कखन दे कुरान से वफादारी क्यों हाने जन्नत जे पट जे बिस्तर दे वे हो ता जा दुनिया वाला दुख नहीं मोटर बन छड़ देना रात जो थी कुरान पढ़ रात जो थी जिक्र कर बिस्तरे दे वही अल्लाह जो जिक्र कर या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अंदर खड़े दो खड़े दो यहूदी जो अंदर नसारे जो बेद जो भील जो भंगी जो ओद जो हिंदू जो मुशरिक जो अंदर कुरान से सड़ंदो मोमिन जो अंदर जो खरंदो मां बड़ा जो डरो पर सारी पुलिस की ड्यूटी ये लगे बेटा परकार बेचारा वो ड्यूटी चले कुरान की बुधड़ नहीं रहा बीठा बिना कखन दे वेही कुरान बुधो लखन भाकर पिया वजन साईं अजो कुरान शरीफ एड़ो बुधायो थी जो अंदर ठरी पिया अरे खलकत कुरान के बुधड़ कान सिके थी पर हुजे को पढ़ने वाला ना बैत धक में झलींदा कुरान कमी हुई कोको पीरा फिर तक काजे शादी शहीद लंग फकीर जो लोग उनको है उते मुजावरा में मेला करेंगे हाने 5 साल कुरान जा वाज करें मां तकीर तो न तुम फिर मारे तक उते गोठ दिया छोकरा बस करेंगे 50,000 खड़े ते मां के समझ नहीं चाहे वो दुआ गो अब छाजा थोड़े जैसे मान पान में 100 करे तो गिननान त असा आयो हुन पर के जा जात जवान जो मजलिस प्रधान मुर्स जो रोइंदा त लाला भी रोइंदू चौदा रे हो रोइंदा सा पर समझ जो अखर भी ना हो त चवण जा पर हिन मौलाना जो कुरान पढ़वा कितो कुरान बुधवा कुरान रंग लाई छड़िया हे 5 रुपया सजा खणी इन मौलाना की वनी के वाह जो कुरान बुधो पढ़ो गई इन कुरान असाके रोड़े खिलके सिक्के दी गंग कुरान तरीदा संगे नबी के रब जयो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला ये कुरान मथे ते बुधो असांजे नबी के रब शेर बैत न सिखारियो ना मोहम्मद करीम तू बैत न शेर के लायक नहीं तो के मां वो कुरान दिनो जो को खुले नसीहत बन गई अकबर कुरान बुत तुझो अंदर दो और जदी मोए खुदा जो कसम सकरात मोमन के मोइद के ये नूरी मलाक मथल को वेही छा चवंदई गलती न कर अल्लाह तो सा वायदो तो करे जन्नत जो असां तो के बिशारत चलाया जन्नत मन मौत को ही मलाक खणी दा हेरे त हे पट जा रोवा जन्नत खणी दा ये देखारींदा ये दम परवास थी तुझी अटे भगवान चाची सकरात चाची तकलीफ चलो हिन के सुनाने वठो यकीन रब ते रख या पीर निशानी मोमिन दिया तो मोमिन टिजंदो तो एकड़े रब मूसा अलैहि सलाम जो ज़मानो आ
हिकिड़ी औरत आई दुकानदार वटि चई मूंखे अलाह जे नाले ते ख़ैर ॾे छोकिरा वेही रहो ख़ैर ॾे दुकानदार चयसि ईअं ख़ैर न ॾींदुसि जेकी पैसा चवनि ॾियां मां बुराईअ जो रस्तो इख़्तियार कंदुसि हेॾे मारे माई नकी किथे मुंहिंजा बच्चा पेट बुखिया इहे मरी वेंदा बुख ते मजबूरन माई हाउ कई जॾहिं ॿई कमरे में आया कमरे वारे औरत ॾके थी के छा थी वई छो थी ॾके हिते को आहे त कोन ॿई अकेला हेॾो तूं हेॾो मां माई थी चए इन करे ड्रिजां थी ॿियो त कोई कोन्हे पर रब जी ज़ात तव्हांखे ॾिसे थी उनजे भव थी ड्रिजां इहे थी मोमनियाणियूं माई चयसि उन रब खां थी चए हा रब खां चए हा दुकानदार जे अखियुनि में पाणी अची वियो माईअ खे चई मूंखे रब यादि ॾिवारे छॾी रब मां बि त उनजो बानो आहियां मूंखे बि मरणो आहे ज़रूर मूंखे बि इन जान खे छॾणो आहे अलाह जे आॾो हिसाब ॾियणो आहे हाणे तंहिंजे करे मूंखे माफ़ कर मूंखे दुआ कर माफ़ कर हे पैसा हे खाधो उन्हीं बच्चन के खाराए जी इज्जत सां आई आहे इहे इज्जत सां वापस रवानी थी वञे यो कंहिंजो भाउ आहे अलाह तूं ग़ैरत हुजे कब्र वारे को मरी वियल जीअरे ॾाढो आहे मता माराए न छॾे न कुरान मथे ते आ जेते मौत जेको ॾाढो न थींदो ॾाढो रब आहे जेको दुनिया खे मारे पाण सदाईं जीअर माई आई घर बच्चन खे खाधो खाराई ॿ ॾींहं न गुज़रिया रब मूसा नबीअ खे मोकिलियो वञ चई काॾे वञा के वञो फलाणे ॻोठ में फलाणे नाले सां दुकानदार थी वञो न दुकानदार ॾे उन मुंहिंजे पाणीअ जे मथां रहम कयो आहे मां रब खे इन दुकानदार ते रहम थी वियो आहे जल्दी वञ इन दुकानदार खे वञ मां अलाह जा सलाम ॾे अल्लाह जो नथा ॻाल्हायो अल्लाह जो वलम यख्शा इल्लल्लाह हिनखे ॿुधदे त ख़ौफ़ यादि ईंदी बाक़ी बैतड़ा नछा पता भंगा नंढा कूड़ा होटल फिल्म गाना मोबाइल पादर जहिड़ियूं पोइ तो रब खे विसारे चुको आहे हा कुरान कुझु त रब यादि अचई रब यादि ईंदी त पोइ चवंदी त मूंखे उन जहिड़ो हिसाब ॾियणो आहे मां त मरी वेंदुमि क़बर में अकेलो मां कीअं कंदुमि पोइ जे अमल चङा अलाह जो भउ हूंदई तौहीद हूंदई त क़बर खे जो तोखे तकलीफ़ ॾे हा मोबाइल क़बर में हेॾे तकवार सां दफ़न करे वञनि था अलाह ताला मलाइकनि खे थो चए अखिरे खे ताईं क़बर कुशादी कयो कुशादी जेसिताईं नज़र थी पए कुशादी ॿियो छा कयूं फिर हेॾे तक हिनखे दरी हणी ॾियो ये क़बर में थधी हवा हाणे ॿियो छा कयूं कि हिनखे चओ त ईअं निंड कर के घोट कुआं अञा कुरान नथो सुञाणे सॼी राति कंहिंजे क़बर ते पई त पढ़ टके जो सवाब न मिलंदो कवालियूं उठ जे वात था पढ़ कवाले कूक थी पई कूक राति क़बर ते कवालियूं चओ टके जो सवाब न मिलंदो टे कुल पर ख़त्म जो सवाब तफ़सीर मज़ारिया में हेॾे कंडे वारे
रवाजानी थे आखिर में तो जो टे कुल तो पड़े कई मैयत जेला मलाक जो अचे नूरानी प्लेट में टई कुल खणी उनजे कबर ते तो वञे के तो फलाणे जे पुट फलाणे तो के टे कुल जो सवाब बख्शवा तो वो मरी वियल कबर में एडो तो खुश थे ये बुटल के धरिया वाह ये शे के न थी वने बाकी मोए को चवंदा अदा फलाणो मरी वियो क्या छा क्यों के बाबा जिंदु न छिटदे बचायो कुरान जी अरे इन जो मुंह न ॾिठई हाणे कुरान बचायो पोइ छा करे मुल्ला बात को चवंदो मुरीद खे झल ॾे जेको ईंदो रोईंदो बि इन में 1500 मुल्ला जी मुछ पई फर्क थी खुश पियो थींदो हे आके पई रोईंदी हे बच को पैसा जो भरियो निकतो वेंदो वरी महीने को ॿियो सट वठंदुसि अरे पिणे राति मां उगा हल जेकी वणई कपिड़ा करियो नथी करियो नथी ये अमल चङा कर अल्लाह एॾो करीम मोमन जी कबर ई बिस्त जो बाबा तुंहिंजे कपिड़नि जी हुनखे ज़रूरत कान्हे और भी गाल बुझ में न बुझी हुजे हे कुरान वचन में अल्लाह के एडी भी ताकत जो कब्र में जनाजा कराए जन्नत दे मोकले तो मर्जी जो फल शर्त यो थी त रब सुना रसूल सुना कुरान असां ते वरी पुछो त नबी खे लखा असां नबी जा नौकर नायो ये क्या भाई त मथे भाई नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा शान कुरान जमीयत उलमा इस्लाम उन्हीं नबी जा सोन नौकर जो नालो भी रब चौपान रखियो कह रखियो दब नाले वठण सां चपन के चुनी थी अची वञे मोहम्मद सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नालो भी पान रखियईं आयो त सिंगार भी रब पान करायुसि सुरमो भी पयल नालो भी कटियल तोहरो भी थियल जो पुठी मुबारक जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक भी लॻल वाई भई चमके जो चोरी जो चलो न पुजे हाणे वेंदा वाज ॿुधी होटल ते हवाल छा चवंदा मुलावाज भलो तो नबी जी तारीफ़ न कई हेरे कर ए मथे ते कुरान सजी रात तारीफ़ कया सजो ॾींहुं तारीफ़ कया सजी हयाती नबी साईं जी तारीफ़ कया मुंहिंजी हयाती खुटी पेंदी मोहम्मद मुस्तफा जी तारीफ़ न खुटंदी न खुटंदी कीअं खुटे जंहिंजी तारीफ़ करे रब सुभान अल्लाह चओ त दुआ घुरो मौलाना भी आयो जलसा घरान हे मौलाना मुनीर अहमद साहब जो इखलास जो हेडी जमात तक तो मानो में मुको वेठो हे सब हिन के करे आया अजबिया दुआ करदा से ये एकदम गुनाह को तौबा करे उठन हो जे को माफी जो कलम खयो वेठो मां एडो भी करीमा हेरे दुकानदार ने कर्ज हुंदी जो ये वट अद छड्यो मां अद दे के ठीक ये न जो उधर कर्ज भी छड्यो मां हे प्या भी थी ना अल्लाह छा तो जे अज तू पाण तौबा करे उठ आ मुझे कुरान की बुद्धि अखिल में पानी वा इते तौबा कर मां एडो करीम गुनाह बेटे मथो ने क्यों लिखराई जरी नो मेरे ने कुछ तो नबी के काम अलम नसरा लक सदरा सुभान अल्लाह कर दुआ कुरान आया नहीं ये बई सूरत महबूब जी शान में सूरत ज़ुहर सूरत अलम नसरा पर सजे कुरान में असां दे नबी जी तारीफ अन्य भी गाल बोल ये कुरान अथन में असां दे नबी जी तारीफ रब तौरात और इंजील में भी कई और तौरात और इंजील जी हेरे तक सच्चाई जमीन ते जो कुरान
कुरान नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ि मुसद्दिक़ल लिमा बैन यदैहि व अंज़ल तौरात वल इंजील। कुरान जैसे विच में छपे त लोलियूं ॿुधाया ये सॼी जमात कुरान रसूल इमामन असहाबन जा चओ सभु आज कनो जना कॾो को बची वञा। अरे असां घर में न निकितासीं ख़बर पई वॾी जमात आई आहे। इहे सभु हिन जा सिकायल कुरान जा पर हिनखे हुजे को ॿुधाइण वारो ऐं कुरान जमीयत उलमा इस्लाम जी आलमन वटि कुरान हिन मदरसन वटि कंदे मारे जमीयत उलमा इस्लाम जी बुजुर्गन वटि कुरान जी नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ि बाक़ी रब जो कसम हुजूर जी हस्ती के रब जो तो ते नाज़िल कियो ओहे हक़ यानी कुरान जंहिं वटि कुरान जो उते हक़। सुभान अल्लाह। हेॾो कुरान ॿुधी उते वरी वेंदो ॻाल्हि सम्झ में न आई मुला अलाए छा थिए मुला अलाए छा थिए। हिकिड़े प्लेट में जो सेड़ो रखी ॾिजे ऐं हेॾो हलवो हिते त हेॾा तारा पटी में चवंदे हलो ओरे कर हिन मूं त धप थी अचे ओ चरिया हलो मिठो न आहे जेॾो कुरान मिठो आहे जे हिन में मिठाण न हुजे हा हेॾे कंदे त करबला में सोनो हुसैन सगीर बच्चा बीबियूं हेॾे वचन छॾे आयो आहे मदीने खे छॾे आयो आहे हेॾे तक जा बीबियूं खीमन में पाणीअ जो ढुक नथो मिले मानी बंदा न वतन ते नज़र न मानीअ ते नज़र न बच्चन ते नज़र न बीबियुनि ते नज़र हेॾे तक न जान ते नज़र हुसैन सैयदी ॿिनि शयुनि ते नज़र ॿिनि शयुनि ते हिकु निमाज़ ते ॿियो शहादत। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने इमाम हुसैन शाने कुरान। नारो ये गानो जब 15 दिन में भूख अजे 16 दिन अरे खुदा वेले वेले ते भूख आवे एड़ो तकारो नारे तकबीर शाने मुस्तफा शाने जमीयत उलमा इस्लाम तयम्मुम करे आयो सिर सजदे में रखे सुभान रब्बियल आला कंगी तो पाकाई बयान करे वडाई कंगी बुलंदी कंगी वो जे सच्चो हुसैनी थी पए त तुझी जाए भी जन्नत बुधी जाने धक्को लगो शहादत जी मंजिल मानी जहिड़ी त जन्नत में पोवना अवल दीदार कया रब जो जो शहीद जे मन शहीद थींदो त पहिरियों उनखे दीदार रब जो थींदो नाने मोहम्मद कयो ये ॾिसो था केरनि थोरो हथनि हे हुसैन के ये जन्नत जे नौजवाननि जा सरदार अथव वो छो मदीने के चले उनके उते ज़हर ॾिनो हसन हुसैन खे शहीद कयो वियो हे करबला में आयो बच्चा छॾे आयो बच्चा वठी आयो वतन छॾे आयो सगीर कबीर फान अरे सगीर भी शहीद थी अकबर भी शहीद असगर भी शहीद बीबियूं खीमन में पानी जो ढुक नथो मिले मानीअ ते नज़र कोन्हे निमाज़ ते नज़र आहे शहादत ते पुछ त नबीअ खे नथा मञनि वरी हुननि खां पुछ त अलीअ खे नथा मञनि हे पूरा धर्मिया असां अली साईं जा नौकर अली असांजो इमाम ऐं अली आहे ई असांजो छो तूं चवंदे मुला छा थो ॻाल्हाए अली तव्हांजो आहे चओ हा असांजो छो अली साईं दाढ़ीअ वारो हो अली साईं पटके वारो हो अली साईं नमाज़ वारो हो अली साईं कुरान जो हाफ़िज़ हो अरे अली साईं जो जनाज़ो भी मस्जिद मां तो लेके आई सुभान अल्लाह न सोचे तू भंग भी अली साईं जो नालो वठो ऐं चर्च भी या ज़बान धोती हे धोई पाणी अॻ त नसवार अरे हिकिड़े चयो नाम के नसवार दे त उहो बि पियो
सरकारी खूह तो थी वैल करे छॾिया थी पाण सां नसवार वारे वात सां अली साईं जो नालो वठे भंग वारे वात सां चरस वारे वात सां ना मुंहिंजो नबी तो फरमाए अलीअ जे चेहरे ते निहारण जी इबादत आहे गॾु जो सुभान अल्लाह कुरान जो हाफ़िज़ जंहिंजो जनाज़ो मस्जिद में निकिरे जेको हसन हुसैन जो बापू अम्मा जन्नत खातून जो घोट वाह जो कुंवार मिली आहे सोने अलीअ खे कुझु त नथा मञनि जो असां सभिनी जा नौकर लख साहब साहब मौलाना मुनीर अहमद साहब के अरे मिस्कीन माण्हू हेॾो जलसो हेॾो इंतज़ाम हेॾी ख़ल्क़ ये सब हिन जे करे आयो इंशाअल्लाह ताला जी अॼु हिन मदरसे वारे जलसे में मौलाना साहब जे में गॾु थियाऊं अल्लाह जे हुकुम सां जन्नत में भी ईअं गॾु मिलां आमीन चओ ॾाढा आमीन ख़ुदा मन क़बूल करे हुजे सखी थियो निमाज़ी थियो दीनदार थियो 5 रुपया हिन दिल पर ते ख़र्च थियो उन्हनि जी पहिरीं